मानो मोहब्बत वारा मट जीवया उए वण ई वफा जा कट जीवया हाणे जिंदगी गुज़रे सूरन में लकी मोहन भेड़ा लकी जीअरन में लकी मोहन भेड़ा लकी जीअरन में मानो मोहब्बत वारा मट जीवया उए वण ई वफा जा कट जीवया हाणे जिंदगी गुज़रे लकी मोहन भेड़ा लकी जीअरन में लकी मोहन भेड़ा लकी जीअरन में SK मिला दर्द गणायन जिंदगी में रहूं पोए बदूंदी ता बंदगी में हाणे यार तरल वांगे त आयूं हाणे यार तरल वांगे त आयूं वनी बाता सी मगरूरन में लकी मोहन भेड़ा लकी जीअरन में लकी मोहन भेड़ा लकी जीअरन में शेरू खान समेजा क्या जरा बजा के देख। ओके बाय बाय टाटा। पसंद कयो आहे इंडिया गोठ कोनूरो खान शेर खान समेजो गोठो लकी मोहन भेड़ा लकी जीअरन में शेर मोहम्मद समेज फोन नंबर ये है कंहिं बि शार खे राब्तो करणो हुजे इन नंबर ते कर 87 58 57 85 86 कलाम जो शायर असांजो पीरे प्यारो दोस्त आकेल रिंद कोट गुल मोहम्मद रिंद जो वेठल कंपनी में सामो वेठो आहे ॾिसी छा थो थिए चवे आकेल मुंहिंजे नसीब में इहो लिखियल हुयो तकदीरन में। क्या नाम है आपका? शेरू खान समेजा 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 क्या हमारा तो नाम ही काफी है। चवे आकेल मुंहिंजे नसीब में इहो लिखियल हुयो तकदीरन में लत शायरी करण जो शौक़ न हो लत शायरी करण जो शौक़ न हो रिंद लिखण सिखयसि मजबूरन में लकी मोहन भेड़ा लकी जीअरन में 87 58 57 85 86 मोहब्बत वारा मट जीवया उए वण ई वफा जा कट जीवया हाणे जिंदगी गुज़रे सू